शो त सिंध गुलाम ऐं असीं सभु जेके वेठा आहियूं इहो आद खणी वेठा आहियूं जिन गुलाम सिंध खे आज़ादु कराइणो आहे। लतीफ़ जे दौर में उन वक़्तु बि सिंध गुलाम हुई ऐं मुग़लनि जी हाकमियत हुई सिंध ते। उन वक़्तु बि लतीफ़ इहो आद कयो जिन गुलाम सिंध खे आज़ादु कराइणो। मां दोस्तनि खे इहा गुज़ारिश ॿिया दोस्तनि खे ॿुधायां मूंखे लतीफ़ जी जिदोजहद ते मां मुख़्तसिर थोरो ॻाल्हाए लही थो वञां। मूंखे लतीफ़ जी जिदोजहद ते घटि में घटि 2 कलाक लेक्चर कयो या त मूंखे सबक़ आख़िर में टाइम जब दोस्त ॻाल्हाए सियासी सेशन में जेके तव्हांखे सियासी सुवाल जवाब करणा आहिनि उहे कयो। दोस्त मूं वटि आया मां दोस्तनि खे उन वक़्तु इहो ई चयो त तव्हांजी शागिर्द सियासत आहे। शागिर्दनि जे तरफ़ां तव्हां लतीफ़ जो ॾींहुं मल्हायो था। शागिर्दनि जो इनकलाब में कहिड़ो रोल हूंदो आहे, शागिर्दनि जो सियासत में कहिड़ो रोल हूंदो आहे। लतीफ़ जे दौर में स्कूल कोन आहे, यूनिवर्सिटीज़ कोन आहे, कॉलेजिस कोन आहे। जेको इल्मु अॼु असांखे पढ़ायो थो वञे उहो लतीफ़ जे दौर में कोन हो। लतीफ़ जे दौर में मदरसा हूंदा हुआ। उन वक़्त में जेका बि तालीम ॾिनी वेंदी उहा मज़हबी तालीम हूंदी, मदरसनि में ॾिनी वेंदी। हिकिड़ी रवायत आहे, पोइ हाणे सही आहे या ग़लति आहे पर रवायत आहे। हिकिड़ी रवायत आहे त लतीफ़ खे हुनजे वालिद शाह हबीब आख़ुद नूर मोहम्मद भट्टी जे मदरसे में लतीफ़ अलफ़ पढ़ियो ऐं चवनि था जॾहिं आख़ुद साहब लतीफ़ खे ॿिए पढ़ाइणु शुरू कई त लतीफ़ पढ़ण खां इनकार करे मदरसे खे छॾे ॾिनो। मुंहिंजा भाउ लतीफ़ मदरसे खे छॾे हिनजे करे उथी आयो छो त लतीफ़ खे जेका तालीम ॾिनी पई वञे उहा फारसी में ॾिनी पई वञे। लतीफ़ खे मदरसनि जे अंदरि उन वक़्त में फारसीअ में तालीम हुई। मुग़लनि जो दौर हो, फारसी ॿोली दरबारी ॿोली, सरकारी ॿोली, तालीमी ॿोली। लतीफ़ खे जेका बि तालीम लतीफ़ बेपढ़ी कोन उथी आयो जी रवायत आहे, पर लतीफ़ मदरसे मां हिनजे करे उथी आयो जो लतीफ़ खे फारसीअ में तालीम क़बूल न हुई। उन करे लतीफ़ जो त जेतिरो फारसी सिखियो ॻोल्हो तोए गुलाम। हिनजे करे चयो त मूंखे फारसी न आहे पढ़णी। जेतिरो फारसी सिखियो ॻोल्हो तोए गुलाम। उञो तां आब घुरे बुखियो तां ताम ही आमन संगवाम कासन में जाती। त जेको माण्हू फारसी सिखण खे गुलामीअ जी अलामत थो सम्झे उहो माण्हू हुन मदरसे में तालीम कीअं थो हासिल करे जंहिंमें फारसी सनद न। इनकलाबी फिक्र जूं पंहिंजूं दर्सगाहूं थींदियूं आहिनि। इनकलाबी फिक्र जूं पंहिंजूं दर्सगाहूं थींदियूं आहिनि। उनजे करे लतीफ़ जॾहिं मदरसे मां उथियो त हुननि पंहिंजूं ख़ानकाऊं क़ाइमु कयूं जिते पंहिंजे अंदाज़ में सिंध जे माण्हुनि खे तालीम ॾींदा। इहा सिंध जी इनकलाबी तालीम हुई, इहा सिंध जी बाग़ी तालीम हुई। ऐं उन ख़ानकाउनि मां
जेको फिक्री कैडर तयारु थींदो हो उहो सिंध जे इनकलाब लाइ रोल अदा कंदो। अॼु तव्हांखे अहिड़ो ई सेशन चोथा ही सेशन तव्हां हिन जे करे था कयो त जेका तव्हांखे दर्सी दुआ त रियासत तय कंदी आहे न बाबा। लतीफ़ खे जेको मदरसे में कोर्स पढ़ायो वञे उहो हुन वक़्तु जे मुग़ल रियासत जो तय थियल हो त कहिड़ा किताब पढ़ाइणा आहिनि कहिड़ा किताब न आहिनि पढ़ाइणा। तव्हांखे जेको कोर्स पढ़ायो थो वञे उहो रियासत तय थी करे त कहिड़ा किताब पढ़ाइणा आहिनि कहिड़ा असीं जेके ही प्रोग्राम था कयूं इन लाइ था कयूं त पंहिंजे दोस्तनि खे इनकलाबी तालीम ॾियूं। उहा तालीम जेका मदरसनि में दर्स गाउनि में नथी मिले। त लतीफ़ फोर्स तयारु कयो। लतीफ़ खे पंहिंजो दर्स गाउं खोलियो। सिंध जे सूफ़ियुनि खे पंहिंजो दर्स गाउं खोलियूं कयूं जिन में हुननि खे हिकु अहिड़ो कैडर तयारु करणो जेको सिंध जी आज़ादी लाइ जंग करे। मूंखे लतीफ़ खे घणो ॻाल्हाइणो पर ॿिया दोस्त वेठा आहिनि। तव्हां पंहिंजो सेशन मुकमिल कयो। मूं हल्को तार ॾिनो तव्हांजी महिरबानी।